नाज़रीन नासूर प्रोग्राम में मां आहियां तस्वीर संदीलो। नाज़रीन जीअं जीअं हिन मुल्क जे अंदरि आबादी वधे थी तीअं मसइला बि वधंदा रहनि था पर वसीला खुटंदा रहनि था पिया। जीअं सिंध में ॿिया मसइला चोट चढ़ियल आहिनि उन्हनि मसइलनि मंझां असां वटि ट्रैफ़िक निज़ाम ऐं गाॾियुनि जो जेको निज़ाम आहे ऐं ट्रांसपोर्ट जी जेका सूरत हाल आहे उहा बि सिंध जे अंदरि ख़ासि तौर ते हिकु नासूर बणिजी चुकी आहे। ऐं हिकु अंदाज़े मूजिबि कराचीअ जे अंदरि 30 खां 35 लख जेके आहिनि सो गाॾियूं हलनि थियूं ऐं एॾे तादाद में रोज़ानो 900 खां वधीक गाॾियूं रजिस्टर्ड थियनि थियूं पियूं। ऐं उन्हनि गाॾियुनि जे हलण जे लाइ जेके रोड आहिनि, जेके रस्ता आहिनि, जेके शाहराऊं आहिनि उहे अणपूरियूं आहिनि, जंहिंजे करे ट्रैफ़िक जैम थिए थी, एक्सीडेंट बि थियनि था ऐं ॿिया बि केतिरा ई मसइला जेके थियनि था। असां अॻे प्रोग्राम में मोटरवे पुलिस जो किरदारु ऐं शाहराहनि तोड़े शहरनि में थींदड़ जेके हादसा हुआ उन्हनि खे हाईलाइट कयो हुआसीं ऐं अॼु असीं पिणु अॼोको प्रोग्राम जेको आहे उहो ट्रैफ़िक ते कंदासीं, ट्रांसपोर्ट ते कंदासीं ऐं ट्रैफ़िक पुलिस ते कंदासीं। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में दावत ॾिनी आहे एडिशनल IG सिंध ट्रैफ़िक पुलिस ग़ुलाम क़ादिर थेबो साहिब खे। असीं लाइसेंस कीअं जारी थियनि था ऐं फिटनेस सर्टिफिकेट कीअं जारी थियनि था, ट्रैफ़िक पुलिस जी कहिड़ी ज़िम्मेवारी आहे, उन सां गॾोगॾु अवाम जी कहिड़ी ज़िम्मेवारी आहे, हिननि वटि केतिरा वसीला आहिनि ट्रैफ़िक पुलिस वटि ऐं उन सां गॾोगॾु ॿिया बि जेके मामला आहिनि असीं बहस हेठि आणींदासीं। थेबो साहिब वॾी महिरबानी तव्हां आयो। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे अॼु मौक़ो ॾिनो तव्हांजे प्रोग्राम में शिरकत लाइ। पहिरियों असांजे नाज़रीन खे तव्हां इहो ॿुधायो त ट्रैफ़िक पुलिस जूं ज़िम्मेवारियूं कहिड़ियूं आहिनि ऐं ट्रैफ़िक पुलिस जा मसइला कहिड़ा आहिनि? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त हूअं कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे, हर माण्हू खे थोरी घणी त ख़बर आहे त ट्रैफ़िक जी जेका ज़िम्मेवारी आहे, ट्रैफ़िक पुलिस जी जेका ज़िम्मेवारी आहे उहा इहा आहे त हिकिड़ो त जेके गाॾियूं आहिनि या जेको ट्रैफ़िक हले थी जंहिं बि इलाइक़े में उनखे रेगुलेट कनि ट्रैफ़िक खे ऐं ट्रैफ़िक जेके लॉज़ रूल्स रेगुलेशन आहिनि उन्हनि खे इम्प्लीमेंट कराए ऐं ट्रैफ़िक जे हवाले सां, गाॾियुनि जे हवाले सां जीअं फिटनेस जी तव्हां ॻाल्हि कई उहा बि असांजी ज़िम्मेवारी आहे। अहिड़े नमूने सां लाइसेंस इशू करणु जेको आहे ड्राइवर जो उहो बि असांजी ज़िम्मेवारी आहे ऐं उनखां त इहे बेसिकली बेसिक ज़िम्मेवारियूं असांजूं आहिनि ट्रैफ़िक रेगुलेट करणु। अच्छा, इहे बुनियादी ज़िम्मेवारियूं जेको तव्हां फिटनेस सर्टिफिकेट जी ॻाल्हि कई आहे, ड्राइविंग लाइसेंस जी, हिन ई प्रोग्राम में AD ख्वाजा साहिबु जेको DIG मोटरवे पुलिस आहे आयो हो ऐं उन छा चयो हो उहो तव्हांखे असां ॿुधायूं था त पोइ वरी इन ते ॻाल्हायूं था पिया। नाज़रीन अचो त असीं हीउ हिकिड़ो क्लिप ॾिसूं। ड्राइविंग लाइसेंस तमामु इम्पॉर्टेंट आहे। असांजी पुलिस डिपार्टमेंट्स जेके ड्राइविंग लाइसेंसिस इशू कनि था उनखे घुरिजे त उन्हनि लाइसेंसिस ते तमामु घणी सख़्ती कई वञे। क़ौमी शाहराह ते असां इहो तजवीज़ ॾियूं पिया त क़ौमी शाहराह ते सिर्फ़ु उहो माण्हू गाॾी हलाए जंहिंखे लाइसेंस नेशनल हाईवे ऐं मोटरवे पुलिस ॾिए। इन जे लाइ असां कुझु सेंटर्स बि क़ाइमु कयूं पिया ऐं कोशिशि कंदासीं त उहे लाइसेंसिस सभु माण्हू लाइसेंस मुंहिंजे ख़्याल त लाइसेंस जेकॾहिं बहितर लाइसेंस जो अवॉर्ड जेकॾहिं आहे उहो ट्रांसपेरेंट थी वञे, सुहिणे तरीक़े सां थी वञे त यकीनन रोड ते हलाईंदड़ गाॾी वारो माण्हू यकीनन वधीक एजुकेटेड हूंदो, उन सां फ़र्क़ु पवंदो। बिल्कुलु सही आहे। जी नाज़रीन, तव्हां हीअ क्लिप ॾिसो। इन सिलसिले में असीं थेबो साहिबु मोटरवे ऐं नेशनल हाईवेज़ जो लाइसेंस याफ़्ता जेको ड्राइवर हूंदो उहो ई इन्हनि रोडनि ते ऐं शाहराहनि ते हलाए सघंदो, इन बारे में तव्हां छा चवंदो? ॾिसो, जेसि ताईं AD साहिब जी इहा ॻाल्हि आहे त हिन जेको प्रेज़ेंट निज़ाम आहे जंहिंमें लाइसेंस में जे इशू करण में या हुन जे सही हुअण में कुझु लूप होल्स आहिनि या कुझु प्रॉब्लम आहिनि, उन सां आऊं सहमत आहियां त 100% ट्रांसपेरेंट सिस्टम असां वटि नाहे। फेक लाइसेंस बि ठहनि था ऐं माण्हू ठाहीनि था, कूड़ा लाइसेंस बि ठाहीनि था ऐं उनखां अलावा असां वटि कनेक्टिविटी जी कोन्हे, जंहिं चेकिंग जो सिस्टम कोन्हे जेको हाणे असां कयूं पिया त आया हीउ लाइसेंस जेको आहे सो ओरिजिनल आहे या फेक आहे। उन जी डेटा हुअणु घुरिजे ट्रैफ़िक वारनि खे, उहे उनखे चेक करे सघनि ऐं त अहिड़े इन हवाले सां इहे प्रॉब्लम पंहिंजी जॻह ते आहिनि।
ऐं एडी साहब ऐं जेको एतिरो हिकिड़ो सिक्योर क़िस्म जो लाइसेंस हुजे उहो असांजो अञा न आहे। पर ऐं जेसिताईं उन जी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो इन जे लाइ मोटरवे जे लाइ असां अलॻि लाइसेंस ठाहियूं, उहो मुंहिंजे ख़्याल में आउं उन सां एग्री कोन थो कयां। छाजे करे जो अगरि इहा असां ॻाल्हि कंदासीं त पोइ हर माण्हूअ खे 2 लाइसेंस ठाहिणा पवंदा। हिकिड़ो लाइसेंस लोकल सिंध में हलाइण जे लाइ ऐं हिकिड़ो लाइसेंस जेको आहे उनखे या पाकिस्तान में फॉर दैट मैटर हलाइण जे लाइ, ऐं हिकिड़ो लाइसेंस वरी पाकिस्तान में मोटरवे ते हलाइण जे लाइ। ऐं सम्झां थो त इहो कराची आहे, कराची शहर अंदरि बि जेको आहे तव्हांखे ख़बर त लियारी एक्सप्रेस वे जेको आहे उहो मोटरवे पुलिस वटि आहे ऐं बाक़ी कराची जेका आहे उहा लोकल ट्रैफिक पुलिस वटि आहे। हाणे इन जो मतिलबु त कराची जो हर माण्हू 2 लाइसेंस ठाहे, हिकिड़ो प्रोविंशियल उन जो लाइसेंस हुजे या लोकल लाइसेंस हुजे, हिकिड़ो वरी मोटरवे जो लाइसेंस हुजे। मुंहिंजे ख़्याल में उहा मुनासिबु ॻाल्हि कोन्हे। ऐं ॿियो 18th अमेंडमेंट खां पोइ प्रोविंशियल ऑटोनॉमी प्रोविंसिस खे मिली आहे ऐं उन खां बाद में जेको आहे सो ऐं जॾहिं त पुलिस जो जेको निज़ाम आहे उहो त शुरू खां वठी प्रोविंशियल सब्जेक्ट रहियो आहे, त इन खे जेको आहे सो ऐं जेको आहे मोटरवे आहे उहा फेडरल गवर्नमेंट जो आहे ऐं उन लेवल ते मुंहिंजे ख़्याल में त उहो मुनासिबु न थींदो। बजाए उन जे असां टोटल जेके असांजा प्रोविंस आहिनि उन्हनि जी जेका अथॉरिटी जेका लाइसेंस इशू करे थी उन्हनि खे असां इम्प्रूव कयूं, उन्हनि खे ठीकु कयूं जेके ऑलरेडी एग्ज़िस्टेंस उन्हनि जो आहे, पर उन में जेके प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि खे बहितर कयो था ज़रूरु त उन्हनि खे बहितर कयूं, हिकिड़ी बहितरी बि आणिजे, उन में हिकिड़ो सुधारो बि आणिजे। पर ॾिसूं था त हिते जेका ग़लति गवर्नेंस हली रही आहे सिंध जे अंदरि कुझु सालनि खां वठी, खाता ख़राब थी विया आहिनि, खातनि जी कारकरदगी ख़राब थी वई आहे, खाता सुधरण जे बजाए बिगड़ंदा पिया वञनि, ख़राबु थींदा पिया वञनि। त उन में हीउ कीअं सिस्टम तव्हां सम्झो था त हीउ ठीकु थींदो? छो जो ॾिसो त जॾहिं ॾंडो खयूं त भई डिग्रियूं जेके MP ऐं MNA हुया उहे कूड़ियुनि डिग्रियुनि सां अवाम सां धोखो करे अची असेंबलियुनि जे अंदरि वेठा। डिग्रियूं पैसनि ते खपनि, जिते नौकरियूं पैसनि ते खपनि, जिते हर शइ पैसनि ते खपे भई, त उते ट्रैफिक वारी पुलिस खे बि त पैसा खपनि न, जंहिंजे करे इहे लाइसेंस जेके जारी थियनि था, फिटनेस सर्टिफिकेट जारी थियनि था ऐं सभु ग़लति आहिनि। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त अगरि तव्हां इन इहो कंहिं बि अगरि बैड गवर्नेंस आहे या कंहिं डिपार्टमेंट में का ख़राबी आहे त इन जो मतिलबु इहो कोन्हे त तव्हां उहो डिपार्टमेंट पे रहे वरी नओं हिकिड़ो डिपार्टमेंट ठाहियो। ॻाल्हि इहा आहे त डिपार्टमेंट ऑलरेडी आहे, तव्हां अगरि नओं बि ठाहींदा त मे बी उन में बि उहे प्रॉब्लम्स अचनि, कोई ज़रूरी न आहे त उहे बि हितां जा माण्हू आहिनि। उनखे जॾहिं त तव्हां उहे ई सिस्टम जेको मोटरवे पुलिस में सिस्टम आहे उहो साॻियो सिस्टम तव्हां हुते ॾियो, उहो साॻियो सिस्टम जेको हिकिड़ो सिक्योर सिस्टम हुजे, जीअं मिसाल एग्ज़ैक्टली मिसाल जी ॻाल्हि ॾिसो, मोटरवे पुलिस नो डाउट उहा ॿियनि पुलिस खां बहितर आहे, ट्रांसपेरेंट बि आहे, जो शिकायतूं बि घटि आहिनि ऐं मॉडल पुलिस आहे असांजी, असांखे उन ते फ़ख़्रु आहे। पर इहा पुलिस बि असां ई ठाही, इहा पुलिस को ॿाहिरियां माण्हुनि अची कोन ठाही। ॻाल्हि इहा आहे त उन जी इन्वायरमेंट खे बहितर कयो वियो। हाणे जीअं मोटरवे पुलिस में जीअं जॾहिं ठही हुई तॾहिं असांजे चारई प्रोविंसिस मां माण्हू उन्हनि घुराया हुआ, उन खां अलावा कुझु माण्हू उन्हनि सिलेक्ट कया हुआ, पर उन्हनि जेको माहौल ॾिनो उहो कहिड़ो ॾिनो त हर जेको बि स्टाफ हूंदो उन जी डबल पघार हूंदी, उन खां पोइ जेको बि स्टाफ हूंदो उन जी ड्यूटी 8 कलाकनि खां वधीक न हूंदी। उन खां पोइ हुननि खे सिक्योरिटी ॾिनी वई त का बि पॉलिटिकल इंटरफेरेंस कोन थींदी ऐं मेरिट ते कमु हलंदो ऐं हुननि खे हुननि जी ट्रेनिंग तमामु बहितर कई वई, हुननि खे ट्रेन सुठो कयो वियो ऐं इंसेंटिव बि ॾिना विया त जेको हुननि जो फंड ईंदो या जेको चलान वग़ैरह या उन में हुननि जो बि हिसो हूंदो। त इन हवाले सां हुननि खे हिकिड़ो माहौल बहितर ॾिनो, जंहिंजे करे असांजा ई माण्हू जेके मुख़्तलिफ़ जॻहियुनि था विया ऐं हुननि हिकिड़ो बहितरीनु निज़ाम ॾिनो। ऐं आउं चवां थो त उहे ई साॻियूं शयूं तव्हां ॿिए हंधि बि ॾियो, जहिड़े नमूने सां हाणे मोटरवे खे जीअं इस्लामाबाद जी पुलिस आहे, ट्रैफिक जी पुलिस आहे या लाहौर जो वार्डन सिस्टम आहे, उते बि हुननि शुरू कयो आहे।
उहे बि बहितर आहिनि, पर मोटरवे पुलिस खां अञा उहे कुझु घटि आहिनि। त मक़सदु चवण जो इहो आहे त जहिड़े नमूने सां हुननि खे उहो साॻियूं माहौल, उहे साॻियूं शयूं उहे तव्हां एग्ज़िस्टिंग इदारनि खे एक्चुअली इन्वेस्टमेंट कयो। ॻाल्हि इहा आहे त बदकिस्मती सां जेतिरी तवजो ॾियणु घुरिजे सिंध में ट्रैफ़िक खे, उहा कॾहिं बि न ॾिनी वई आहे। असां वटि हमेशह प्रायोरिटी जेका आहे उहा लॉ एंड ऑर्डर आहे, ऐं जॾहिं त ट्रैफ़िक बि तमामु घणी इम्पॉर्टेंट आहे। ऐं कंहिं बि मुहज़ब मुआशिरे में जेसिताईं ट्रैफ़िक ऐं सफ़ाई न हूंदी, को बि दुनिया जो माण्हू अचे थो त उहो तमामु ख़राबु इम्प्रेशन, डिसिप्लिन ई कोन्हे। ट्रैफ़िक न हूंदी, उहो सही न हूंदी त सम्झो उन माण्हुनि जो डिसिप्लिन ई कोन्हे। मोटरवे पुलिस खे सहूलियतूं आहिनि, डबल पघारूं आहिनि। हिते जेको सिपाही आहे तव्हांजो, मां सम्झो 14-15 ट्रैफ़िक सिपाही जी पघार हूंदी। सॼो ॾींहुं सिग्नलनि ते सड़नि था, सॼो ॾींहुं रोडनि ते बीठा आहिनि, चौकियुनि ते बीठा आहिनि। जा मूंखे हिकिड़े दफ़े राति जो हथु ॾिनो ट्रैफ़िक वारनि, मां बीही रहियुसि, हिकिड़ो सिपाही आयो, कार्ड बि ॾेखारियोमांसि ऐं मूंखे चयईं त चाय के पैसे दें। मां चयो मेरे से ले रहे हो? चयईं साईं आप नहीं देंगे तो कौन देगा। पोइ त मूं पैसा ॾिना। त उनजी उन हालत ते मूंखे रहम पियो अचे त हिकिड़ो ग़रीब मिसकीन आहे, शायदि हिन जो घर ॿार बचा हूंदा, का एजुकेशन हूंदी, को सिहत जा मसइला हूंदा, त उन्हनि जे लाइ तव्हां उन्हनि जो केस जेको आम सिपाही आहे, करप्शन ॾिसो न। सिग्नलनि ते हाणे जेको सिंध असेंबली 30 मार्च ते जेको तरमीमी बिल मंज़ूरु कयो आहे, जंहिंमें ॾंड ॾोह जेके सिग्नल टोड़ण जा आहिनि या लाइसेंस न हुजण जा इहे उन में आहिनि। त हाणे हिकिड़ो सिपाही जेको सिग्नल ते बीठो आहे, जॾहिं हिकिड़ो माण्हू सिग्नल टोड़े थो, हो चवंदो मां 400 जो भरियां वञी चालान जा 100 रुपया हिन सिपाही खे ॾेई थो छॾियां। सिपाही बि चवंदो त लिकाए छपाए मां वठी छॾियां, जो हुनजी 100 रुपया ज़रूरत हूंदी उन वक़्तु। त इहो इम्प्रूव कीअं थींदो इन्हनि वसीलनि ते, इन्हनि पघारुनि ते? साईं बिल्कुलु तव्हां सही था चओ, इहा हक़ीक़त आहे। ॻाल्हि इहा आहे, पर इन जो अज़ालो थियणु घुरिजे। हाणे उन जे अज़ाले लाइ ॻाल्हि इहा आहे त उहा कोशिशि न पई कई वञे, या जेके जिन वटि अख़्तियार आहे या जेके चाहिनि इन खे ठीकु करणु, असांजी वॾी कोशिशि आहे। हाणे उनजो तव्हांखे आउं हिकिड़ो मिसाल थो ॾियां। आउं सम्झां थो त इन मिसाल में तव्हां मुंहिंजी हर ॻाल्हि सम्झी वेंदव। तव्हांजी बिल्कुलु ॻाल्हि सही आहे त जेके सिपाहियुनि जो पघार घटि आहे, ऐं उन खां अलावा हुनखे कंहिं क़िस्म जो इंसेंटिव कोन थो ॾिनो वञे। अगरि हू सख़्तु ड्यूटी बि कनि था, मींहं में, गर्मीअ में, सर्दीअ में, पर हुननि खे कंहिं क़िस्म जो इंसेंटिव असां नथा ॾेई सघूं। छो नथा ॾेई सघूं? हालांकि असांखे ॾियणु घुरिजे। ऐं तव्हांखे ॿुधायां त 2000 में इहो प्रेसिडेंट साहिबु डिसाइड कयो त कराची में जेका फाइन मनी हूंदी आहे, जेको असां चालान कंदा आहियूं, जेका ट्रैफ़िक पुलिस चालान कंदी आहे, उन चालान जो 100% या 100% मां 30% यानी 70% सिंध गवर्नमेंट खणंदी ऐं 30% वापसि ट्रैफ़िक पुलिस खे ॾिनो वेंदो। उन 30% या 30 रुपया 100 ते या 30% में उनमें काफ़ी इम्प्रूवमेंट उन में आउं तव्हांखे ॿुधायां थो, उन में 15% जेको आहे उन जा असां ट्रैफ़िक पुलिस लाइ मुख़्तलिफ़ इक्विपमेंट वठी सघूं था, छतरी वठी सघूं था, पाणी पीआरे, मुख़्तलिफ़ वेलफेयर जा कमु करे सघूं था, या इक्विपमेंट वठी सघूं था, जीअं असां ट्रैफ़िक खे इम्प्रूव कयूं। ऐं 15% जेको आहे उहो असां ट्रैफ़िक पुलिस जिन कमु कयो आहे, जिन सुठो कमु कयो आहे, चालान कया आहिनि, उन्हनि खे असां इंसेंटिव तौरु उहे पैसा ॾींदासीं। ऐं तव्हां इहा ॻाल्हि ॿुधी हैरत खाईंदव त 2008 खां पोइ असांखे इन मद में सिंध गवर्नमेंट हिकिड़ो रुपयो कोन ॾिनो आहे, जॾहिं त असांजा 2008 खां वठी हाणे ताईं 21 करोड़ रुपया सिंध गवर्नमेंट वटि आहिनि, जेके असांखे जंहिंजे लाइ IG सिंध बि लिखियो आहे, जंहिंजे लाइ होम डिपार्टमेंट बि मंज़ूरु कयो आहे त इहा जाइज़ ॻाल्हि आहे ऐं पैसा मिलणु घुरिजनि, पर उहे पैसा फाइनेंस वारनि या असांखे न ॾिना आहिनि। ऐं उहे अगरि असांखे मिलनि त उन में तव्हां ॾिसो त 10.5 करोड़ असां 10.5 करोड़ जो असां इक्विपमेंट वठी सघूं था, ऐं 10.5 करोड़ असां जेके 2-3 हज़ार पुलिस आहे, 2000 पुलिस आहे जेका ट्रैफ़िक पुलिस कराची जी आहे, उन जे सिपाहियुनि में या माण्हुनि में असां विरहाए सघूं था एज़ ए इंसेंटिव। त केॾी हुनजी
यानी हिकिड़ो इंसेंटिव मोरल बि बूस्ट थींदो, कम बि बहितर कंदा ऐं इहे हर साल मिलणा आहिनि जेको बि असां चालान कयूं था, पर बदकिस्मती सां असांखे उहे पैसा कोन था मिलनि। हाणे जॾहिं असांखे पैसा ई कोन था मिलनि त असां कीअं हुनजो मोरल बूस्ट कयूं, कीअं उन्हनि खे इंसेंटिव ॾियूं ऐं कीअं हुनखे जे लाइ असां इक्विपमेंट वग़ैरह वठूं। त इहो अगरि इहे 21 करोड़ असांखे मिली वञे, जेको केस अञा ताईं फाइनेंस में पियो आहे, हाणे फाइनेंस वारनि उन में वरी इहो लिखियो आहे त हाणे असांजे वटि बजट कोन्हे, त इन जे करे नेक्स्ट बजट में असां ॾींदासीं। हाणे इहो मसइलो को साल ॿिनि जो कोन्हे, पर 2008 खां वठी हले पियो। हुकूमत तव्हांजा पैसा थी खाए, हिननि जा वरी वफ़ा खायूं पियो वञे, इन ते बि ॻाल्हायूं था, पर साही वठूं। नाज़रीन, असांजो प्रोग्राम जारी आहे, वक़्तु थियो आहे हिन साही जो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भली कार। साईं, हिकु त असीं जेको ट्रैफिक पुलिस जूं ज़िम्मेवारियूं जेके तव्हां बयानु कयूं आहिनि, हाणे चवंदा ट्रैफिक पुलिस जूं ज़िम्मेवारियूं, उनखां पोइ अवाम जूं ज़िम्मेवारियूं कहिड़ियूं आहिनि, उन ते बि असीं ॻाल्हाईंदासीं। पर कराची में इहो ॾिठो वियो आहे त हिकु त सिटिंग कैपेसिटी जेका गाॾियुनि जी आहे, जेके मिनी बसूं हलनि थियूं, बसियूं हलनि थियूं, जेकॾहिं 20 जी गुंजाइश आहे त उते 50 माण्हू खयूं था वञनि, 30 जी आहे त 60 खयूं था वञनि, हेठां मथां ओवरलोड इहे बि गाॾियूं आहिनि, प्लस जेको सामान ढोईंदड़ गाॾियूं आहिनि उहे बि ओवरलोड थियनि थियूं, किथे गलती थियनि थियूं, किथे किरनि थियूं पयूं। त उन ते हिकिड़ो फाइन बि आहे ऐं तमामु थोरो आहे। मूं जेको इहो सिंध असेंबली जेको तरमीमी बिल आंदो आहे त 300, 400, 500, वधि में वधि 1000 ऐं डबल में 2000 रुपया आहे। त उहे माण्हू हिरियल आहिनि, पोइ ट्रैफिक पुलिस बीठी आहे, जेको 1000 जिथे हुनखे ॾंडु ॾियणो आहे उते 500 कढी विझनि था, उतां उहो पास था कराए वञनि पिया। त उन ते कंट्रोल कीअं कजे? सही ॻाल्हि इहा आहे त इहो प्रॉब्लम आहे हिते कराचीअ में। जेसिताईं तव्हां ॾिसो, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए वञा, जेसिताईं कराची जी ॻाल्हि आहे, हाणे कराची में तव्हां जीअं चयो त हिते जेके गाॾियूं आहिनि उहे 30-35 लख गाॾियूं आहिनि ऐं रोज़ 900 गाॾियूं एड थियनि पियूं। वॾियूं गाॾियूं जेको आहे सो 15 लख वॾियूं गाॾियूं आहिनि। उनखां अलावा रोड नेटवर्क जेको आहे 10,000 रोड नेटवर्क आहे हिते असां वटि, ऐं सभु इंडस्ट्रियल एरियाज़ बि आहिनि। शहर ही त मेगा सिटी आहे, हिते मतिलबु आहे त ठीकु ठाक क़िस्म जो ट्रैफ़िक जो निज़ाम हुअणु घुरिजे। ऐं अहिड़नि वॾनि शहरनि में हमेशह जेको आहे दुनिया में उते जेके अंडरग्राउंड जेके सिस्टम आहे, मास ट्रांज़िट सिस्टम आहिनि ऐं सर्कुलर रेलवेज़ आहिनि, मुख़्तलिफ़ आहिनि, हिन रोड नेटवर्क खां अलावा कम्युनिकेशन जा सिस्टम आहिनि। पर बदकिस्मती सां हिते असां वटि कंहिं क़िस्म जो सिस्टम मां सवाइ रोड जे ॿियो कोई कोन्हे। हिकिड़ो लियारी एक्सप्रेस वे हो जेको हिकिड़ो एडिशनल रोड हो, त उहो बि अञा कंप्लीट कोन थियो आहे। अच्छा, ऐं ट्रांसपोर्ट असां वटि जेका आहे सा उहा तमामु मां ट्रांसपोर्टर ज़ाहिर आहे प्राइवेट ट्रांसपोर्ट आहे हिते, त उहे ट्रांसपोर्टर जॾहिं कराची में हालात सही न रहिया आहिनि ऐं को बि प्रोटेस्ट थिए थो या को मसइलो थियो त फ़ौरन माण्हू गाॾियूं साड़ीनि था। उन जे करे ट्रांसपोर्टर हिते सुठियूं गाॾियूं या नयूं गाॾियूं आणीनि ई कोन था ऐं ट्रांसपोर्ट तमामु घटि आहे, माण्हू घणा आहिनि। जॾहिं माण्हू घणा आहिनि त ज़ाहिर आहे माण्हुनि खे त ट्रांसपोर्ट खपे न रेलवे सर्कुलर रेलवे आहे, न मास ट्रांज़िट आहे, पॉपुलेशन तमामु घणी आहे, त माण्हू पोइ मजबूरन जेको आहे इन्हनि गाॾियुनि में चढ़नि था। पर इन्हनि खे बि त तबाह ट्रांसपोर्टरनि खे न, ट्रांसपोर्टर हिकिड़ी माफ़िया बणिजी चुका आहिनि। मिसाल ते ट्राम सिस्टम जेको कराची जे अंदरि हलंदो, ट्राम हलंदी, उनखे बि ट्रांसपोर्टरनि जी तबाह कयो। ॾिसो, उहो त गवर्नमेंट जो कमु आहे त हिते अल्टरनेट या त हिननि जे कॉम्पिटिशन में ॿियो अचे गाॾियूं हलाइनि, त जीअं जेको आहे सो को कॉम्पिटिशन ते हाणे ट्रांसपोर्टर त ज़ाहिर आहे हिकिड़ो प्राइवेट हिकिड़ी सिस्टम आहे, त उन में को न को हिते एडिशन थियणु घुरिजे, जंहिंमें सर्कुलर रेलवे जो हाणे गवर्नमेंट कोशिशि करे पई त कराची में सर्कुलर रेलवे थिए, को ऑल्टरनेट सिस्टम अचे त जीअं हिन जी मोनोपली जेका ट्रांसपोर्टरनि जी ख़तमु थिए। ऐं ट्रांसपोर्टरनि खे इहो बहानो आहे त साईं अगरि असां गाॾियूं आणियूं था त उन्हनि जी का सिक्योरिटी कोन्हे, उहे माण्हू मुख़्तलिफ़ कंहिं प्रोटेस्ट में साड़े था छॾीनि, असांखे मुआवज़ो बि कोन थो मिले, इन करे असां हिते ट्रांसपोर्टर वज़ीर थियनि, मिसाल गुलाम मोहम्मद बिलोर जेको वज़ीर थियो त उन रेलवे जो निज़ाम सॼो तबाह करे छॾियो, जो हुनजी पंहिंजी ट्रांसपोर्ट जी। सिंध में वरी इहो ममताज़ जखानी साहब बि ट्रांसपोर्ट जो वज़ीर आहे, त इहे कीअं चवंदा त को मुतबादिल हुजे हिन जो गाॾियुनि जो को सिस्टम ॿियो जेको आहे सो जंहिंमें अवाम खे सहूलियत न मिले, हिननि जा पंहिंजा बिज़नेस जेके आहिनि उहे ठीकु थियनि पिया। पाण अचूं हाणे हिन पासे ते,
त लाइसेंस जी सवेर ॻाल्हि कई त तव्हां एडिशनल IG सॼी सिंध जा आहियो, लाइसेंस तव्हांजे अंडर में आहिनि। ॿी पुलिस जो जेको सिस्टम आहे उहो डिस्ट्रिक्ट लेवल ते उते कमु करे पियो, उहो तव्हांजे अंडर में न आहे। त इहो जेको फ़र्क़ु आहे या इहा जेका रिट आहे हिन खाते जे अंदरि हिकिड़े सरबराह जी, त उहा कीअं क़ाइमु थिए, उनजो सबबु छा आहे त हू तव्हांखे जे अंडर में छो कोन था ॾियनि पिया? ॾिसो, ही जेका एडिशनल IG जी पोस्ट हुई उहा चंद साल पहिरीं क्रिएट थी, पहिरीं कोन हुई। पहिरीं डिस्ट्रिक्ट्स में लोकल पुलिस ट्रैफ़िक उन्हनि जे अंडर हूंदी हुई, डिस्ट्रिक्ट जे SP जे अंडर हूंदी हुई। कराची में DIG ट्रैफ़िक हूंदो जेको एडिशनल IG जे अंडर कमु कंदो हो। ऐं उन खां पोइ गवर्नमेंट इहो डिसाइड कयो त ट्रैफ़िक हिकिड़ी अहम शइ आहे, त इन जे लाइ एडिशनल IG 21 ग्रेड जी पोस्ट क़ाइमु कई हुई। ऐं उन खां पोइ सॼी सिंध जी ट्रैफ़िक, ज़िलनि जी ट्रैफ़िक, कराची जी ट्रैफ़िक ऐं उन खां पोइ जेके ड्राइविंग लाइसेंस ब्रांचिस आहिनि सॼी सिंध में, उहे उन जे अंडर हुयूं। ऐं पर कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ वरी जेको आहे सो कुझु इंटीरियर में जेके ज़िला हुआ, जीअं लाड़काणो आहे या जीअं हैदराबाद हो या अहिड़ा ज़िला, इन्हनि वरी उन्हनि जे एसपिन इहा गवर्नमेंट खे ॻाल्हि ॿुधाई या जेके वस वारा आहिनि त इहो जेको ट्रैफ़िक जो निज़ाम असांखे वापसि ॾिनो वञे। ऐं उन करे छाजे करे जो उहा ट्रैफ़िक असांजे अंडर न आहे, त शायदि हुननि जी कोऑर्डिनेशन सही न आहे या को प्रॉब्लम आहे या हुनजो पंहिंजो को मसइला मसाइल आहिनि। त इन जे करे गवर्नमेंट उहे वरी जेके एडिशनल IG जे अंडर हर खाते जो हिकिड़ो सरबराह आहे ऐं सॼी सिंध में जेको आहे उहो कमांडर आहे, उनजो चीफ आहे। त हिन पुलिस सां, ट्रैफ़िक पुलिस सां अक्सर मसइला छो था थियनि, जंहिंजे करे ख़ुदा चवनि त इहो असां वटि इहो बसि इहो जेको आहे सो मूंखां पहिरें इहे वरी वापसि उन्हनि IG साहब ऑर्डर कयो त उहे जेका ट्रैफ़िक लोकल डिस्ट्रिक्ट्स में उन्हनि ॾेई छॾी। त हाणे जेको हींअर प्रेज़ेंटली मुंहिंजे अंदरि सिर्फ़ु कराची जी ट्रैफ़िक ऐं उन खां अलावा लाइसेंस ब्रांच पूरे सिंध जी आहिनि, लेकिन जेका इंटीरियर में ट्रैफ़िक आहे उहा लोकल SPN जे SSPN जे अंडर आहे। हाणे उन में हाणे शायदि वरी विच में वरी हीअ पोस्ट बि ख़तमु कयूं पिए त शायदि इन जी एतिरी ज़रूरत न आहे, पर हाणे वरी दुबारा सिंध गवर्नमेंट, ऐं उहा पोस्ट ख़तमु थियल आहे एडिशनल IG जी, पर हाणे दुबारा वरी गवर्नमेंट लिखियो आहे सिंध गवर्नमेंट खे त IG साहब लिखियो आहे त हिन पोस्ट खे जेको आहे दुबारा जेको आहे सो अप्रूव कयो वञे एडिशनल IG जे। ऐं हाणे शायदि जेको आहे सो थी सघे थो त अञा त बहरहाल जेको आहे इंटीरियर जी ट्रैफ़िक जेका उहा एडिशनल IG सिंध जे अंडर न आहे, पर थी सघे थो त फ्यूचर में अची वञे। ऐं मुंहिंजे ख़्याल में एडिशनल IG अगरि जी पोस्ट अगरि आहे त पोइ सिंध जी ट्रैफ़िक ऐं लाइसेंस ब्रांच हिकिड़े ई माण्हूअ जे अंडर हुजे, त जीअं उन जी कमांड सही हुजे ऐं पॉलिसी वञे, हिकिड़ी पॉलिसी वञे बजाए डिफरेंट पॉलिसीज़ हुजनि, ऐं उन खां पोइ पुछा बि थी सघे थी ऐं उहा एडमिनिस्ट्रेटिवली वधीक मुनासिब बि थींदी। उमेदु आहे त हाणे फ्यूचर में गवर्नमेंट अहिड़े क़िस्म जो कुझु कंदी जंहिंमें कंहिं हिकिड़े माण्हू खे उन जो अकाउंटेबल बि कनि ऐं उनखे उहा अथॉरिटी बि ॾियनि त जीअं पूरी सिंध जो ट्रैफ़िक निज़ाम बहितर थिए। ट्रैफ़िक जा हिकिड़ा कानून आहिनि जंहिंजी भञकड़ी ते पोइ थोरो या घणो हिकिड़ो फाइन थिए थो, ॾंड बि मौजूदु आहिनि। ड्राइवर जेके आहिनि उहे उन्हनि कानूननि ते अमल कोन था कनि पिया। तव्हां कुझु वक़्तु जेका हफ़्तेवार हिकिड़ी मुहिम हलाई हुई, हिकिड़ी आगाही वारी मुहिम हुई, त उन आगाही वारी मुहिम में तव्हांजा कहिड़ा नुक़्ता हुया ऐं उहा केतिरी मुफ़ीद साबित थी, थोरो असांखे ॿुधायो त उहो। ॾिसो, ॻाल्हि इहा त ट्रैफ़िक जे में टे जेके अंसर आहिनि उहे ॾाढा अहम हूंदा आहिनि। हिकिड़ो जंहिंजे करे ट्रैफ़िक जी प्लस माइनस या नुक़सानु थींदो आहे। अच्छा, हिन में हिकिड़ो त उहो त इन्फोर्समेंट आहे, लेकिन मां चवां थो जीअं ॾिसो, हिकिड़ो त जेको ड्राइवर आहे, जेको ह्यूमन बीइंग आहे, जेको ड्राइवर आहे गाॾी हलाए थो, ॿियो वरी इंजीनियरिंग साइड, ऐं टी वरी आहे त इंफ्रास्ट्रक्चर कहिड़ो आहे ट्रैफ़िक जो। इहे हादसनि जा ऐं मुख़्तलिफ़ जेके इंजीनियरिंग उन में जेको तव्हां चयो त मोस्टली जेको प्रॉब्लम रहे थो उहो रहे थो ड्राइवर सां। हाणे असांजा त ठीकु आहे, चलो इंजीनियरिंग बि तव्हां ठीकु करे छॾी, इंफ्रास्ट्रक्चर बि तव्हां ॾेई छॾियो, पर जे हलाइण वारो ठीकु न हूंदो तॾहिं बि हादसा थींदा। त इन जे करे असां जेको आहे सो इहा अवेयरनेस जी मुहिम हलाई, जंहिंमें असां माण्हुनि खे, ड्राइवरनि खे इहो ॿुधायो आहे त
त अगरि तव्हां ट्रैफ़िक जे रूल्स रेगुलेशन ते अमल न कंदो त हादसा थींदा, उन में जान वेंदी, उन जा ई नुक़सानात आहिनि। ऐं अगरि तव्हां थोरे हिकिड़े जल्दी कंदो या ट्रैफ़िक सिग्नल खे तोड़ींदो या रॉन्ग साइड तां ईंदो या हेलमेट न पाईंदो या मुख़्तलिफ़ क़ानून ते अमल न कंदो त हुन जा ई नतीजा आहिनि। अगरि तव्हां कंदो त उन जा ई नतीजा आहिनि। त इन हवाले सां असां सम्झो त मैक्सिमम जेको प्रॉब्लम आहे उहो इंफ्रास्ट्रक्चर सां या इंजीनियरिंग सां न आहे, पर उहो ड्राइवर सां आहे। त इन करे असां माण्हूअ खे या अवाम खे या जेके ड्राइवर या हलनि था उन्हनि खे असां अवेयरनेस ॾियूं। ट्रैफ़िक अहिड़ी शइ आहे जेका ज़रूरी न आहे त जेको गाॾी में सवार जंहिं वटि गाॾी आहे उन जो ई मसइलो आहे। ट्रैफ़िक ॾिसो, ट्रैफ़िक सां हर माण्हू इंटरेक्शन में अचे थो, चाहे उन वटि गाॾी हुजे, चाहे उन वटि गाॾी न हुजे, चाहे उन वटि साइकिल आहे, चाहे उहो पैदल हले थो। पैदल वारे खे बि इहा ख़बर हुअणु घुरिजे त मूंखे कीअं क्रॉस करिणो आहे। गाॾी हलण वारे खे इहा ख़बर हुजे त मूंखे पैदल वारे खे पहिरीं टाइम माना प्रेफरेंस ॾियणी आहे त उहो रोड क्रॉस करे। त इहे सभु शयूं हाणे असां वटि तव्हांखे ख़बर आहे त लिटरेसी रेट या एतिरो को सिलेबस में बि ट्रैफ़िक जे बारे में को एतिरी मालूमात कोन्हे, बल्कि आहे ई कोन्हे। इहा तव्हां वारी ॻाल्हि ख्वाजा साहब बि कई त निसाब में इहा जेका टीचिंग आहे उहो असां सभु जेको लेसन आहे उहो उतां खां शुरू कजे, ॿार उहो उतां पढ़ंदो त उनजे ज़हन में इहा शइ हूंदी। त उन जे करे उन कमी खे महसूसु कंदे असां या हूअं बि असां मुख़्तलिफ़ नमूननि सां माण्हुनि खे अवेयर कंदा रहंदा आहियूं, पर इहा असां स्पेशली हिकिड़ो वीक मल्हायो जंहिंमें असां माण्हुनि खे इहा अवेयरनेस ॾियण जी कोशिशि कई। बिल बोर्ड्स, पेनाफ्लेक्स या लेक्चर ॾियण जे हवाले सां मुख़्तलिफ़ स्पॉट्स ते असांजा माण्हू हुआ, लीफलेट्स विराया, प्लस असां हिकिड़ी बस हुई जेके थिएटर वांगुरु, उन में असां लाइसेंस ब्रांच जा माण्हू ऐं ट्रैफ़िक ब्रांच जा माण्हू उन्हनि खे विहारे ऐं मुख़्तलिफ़ स्कूलनि में वञी लेक्चर ॾिना, नंढनि ॿारनि खे ट्रैफ़िक जी अहमियत जे बारे में ॿुधायो। इहो सभु असां उन्हनि खे सुजागी आणण लाइ, अवेयरनेस ॾियण लाइ। तव्हां बिल्कुलु सही था चयो, पर माण्हू एतिरो बेसब्र थी वियो आहे, माण्हू एतिरो उभरो आहे, असीं बीहंदा आहियूं सिग्नल खे ॾिसंदा आहियूं त माण्हू सब्र नथा कनि, ईअं विचूं गुतहणियूं भॼाइनि था पिया। हाणे उन्हनि ते कंट्रोल कीअं कजे? मोटरवे पुलिस अहम शख़्सियतुनि खे माना चालान कयो। 1997 में जॾहिं हुनजो क़याम अमल में आयो त उनखां पोइ अहिड़ा हाई प्रोफाइल क़िस्म जा केस बि थिया हुया। तव्हांजी जेका ट्रैफ़िक पुलिस आहे कराचीअ में असां ॾिसूं था वॾियूं गाड़ियूं ऐं एतिरी हिरासियल हूंदी आहे, तव्हांजो सिपाह एतिरो हिरासियल हूंदो आहे त अलाए को MP आहे, अलाए MNA आहे, अलाए को वज़ीर आहे, अलाए को दहशतगर्द आहे, पोइ हटी वेंदा आहिनि, हुनजी पीछो बि न कंदा आहिनि त हे वायोलेशन थो कंदो वञे पियो ऐं माण्हू हैरत सां ॾिसंदा आहिनि पिया। त इन जो छा सबबु छा आहे त तव्हां कहिड़ियुनि शख़्सियतुनि जे ख़िलाफ़ इहा कार्रवाई तव्हांजी पुलिस करे सघी या नथी करे सघे त उन जो सबबु छा आहे? इन हवाले सां ॾिसो, इहा ऑब्ज़र्वेशन तव्हांजी सही आहे त जहिड़े नमूने सां असां वटि बदकिस्मती सां असां वटि रूल ऑफ लॉ न आहे। रूल ऑफ लॉ जो मतिलबु इहो आहे त कानून हर हिक लाइ बराबरि आहे, चाहे उहो वॾो आहे स्टेटस में या उहो ग़रीब आहे या आम माण्हू आहे या नंढो आहे या वॾो आहे, पर कानून सभिनी लाइ बराबरि आहे। पर जेका प्रैक्टिकल ॻाल्हि आहे उहा ईअं आहे त कानून सभिनी जेको प्रैक्टिकली उहा ॻाल्हि न पई नज़र अचे, ख़ासि करे मुख़्तलिफ़ उन में रीज़न आहिनि, ट्रांसफ़र पोस्टिंग, पॉलिटिकल इंटरफेरेंस आहे या मुख़्तलिफ़ जेको आहे प्रेशर ग्रुप्स आहिनि जंहिंजे करे उहा ॻाल्हि जेका मोटरवे पुलिस में आहे उहा हिते असां वटि कोन्हे। मोटरवे पुलिस में रूल ऑफ लॉ जी इम्प्लीमेंटेशन वधीक आहे, असां वटि इन्फोर्समेंट जे हवाले सां असां घटि आहियूं, प्लस रूल ऑफ लॉ जे हवाले सां स्पेशली जेका तव्हां ॻाल्हि कई, त उन हवाले सां असां छा कयो जो हिकिड़ी NGO आहे उन सां गॾिजी असां मुहिम हलाई। उन जो NGO आहे CTAC, जेका सिटीज़न ट्रस्ट अगेंस्ट क्राइम। बेसिकली उनजो कॉन्सेप्ट इहो हो त उहो असां सिविल सोसाइटी या माण्हुनि जी शहरी सां गॾिजी ऐं उन में सभु इदारा हूंदा, एक्साइज़ डिपार्टमेंट में हूंदो, कस्टम डिपार्टमेंट में हूंदो ऐं उन में जेके बि हिकिड़ी गाॾीअ सां कंसर्न डिपार्टमेंट में हूंदा उन्हनि जा नुमाइंदा हूंदा ऐं पब्लिक जा नुमाइंदा बि हूंदा, इवन मीडिया जा माण्हू बि हूंदा आहिनि। त उते असां छा करे जो हूअं असांजो स्टाफ या उहो एतिरो नथो करे सघे, रूल ऑफ लॉ खे इम्प्लीमेंट नथो करे सघे, त असां सोसाइटी खां माण्हुनि खां मदद वठी उन सां गॾु कमु कयो, जंहिंमें असांखे काफ़ी मदद मिली ऐं असां मुख़्तलिफ़ जेके अहिड़ा माण्हू हुआ, जेके इन्फ्लुएंशियल माण्हू हुआ,
ऐं नालो नथो खणा पर जेके इन्फ्लुएंशियल माण्हू हुआ जिन में मिनिस्टर बि हुआ, जिन में ब्यूरोक्रेट बि हुआ, जिन में सियासतदान बि हुआ, जिन में ॿिया ऑफिसर बि हुआ, उन्हनि जे ख़िलाफ़ु असां एक्शन खयो ऐं उनजो काफ़ी सुठो नतीजो निकितो। पर हाणे उहो जेको सी टैक आहे उन्हनि जो कुझु ऑब्ज़र्वेशन आहिनि उहे सिंध गवर्नमेंट खे उन्हनि ॾिनियूं आहिनि ऐं वरी जीअं ई उहा तहफ़्ज़ात ख़तमु थींदा त हुननि सां गॾिजी असां वरी बि इहा मुहिम हलाईंदासीं जंहिंमें क़ानूननि त असांजी पुलिस करे सघे थी ऐं रूल ऑफ लॉ ऐं इन्फोर्समेंट में, पर बदकिस्मती सां रूल ऑफ लॉ जे हवाले सां असांजी पुलिस एतिरी इफेक्टिव न आहे। त इन जे करे असां वरी उन्हनि सां गॾु इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं त असां रूल ऑफ लॉ खे बि इम्प्लीमेंट कयूं ऐं इन्फोर्समेंट जेका आहे उनखे बि असां वधायूं। रूल ऑफ लॉ रुगो ट्रैफिक पुलिस में न पर सॼी हुकूमत में हुजणु खपे ऐं सॼी सिंध में हुजणु खपे ऐं सभिनी खातनि में हुजणु खपे। ब्रेक वठो, इशारो थियो आहे। नाज़रीन, असांजो प्रोग्राम जारी आहे, वक़्तु थियो आहे नंढी साही जो, असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। थेबो साहब, मिसाल तौर ते जेकॾहिं मिसाल वठूं त कराचीअ में जॾहिं 1 लख गाॾियूं हुयूं तॾहिं बि ही शाहराह जेका आहे, मुख्य शाहराह जेका कराचीअ जी शाहराह फैसल आहे, उहा साॻी हुई। हाणे जॾहिं 35-40 लख गाॾियूं थी वियूं आहिनि त बि उहा शाहराह साॻी आहे। उनजो को नतीजे में छा थो थिए त शाम जो टाइम जीअं थिए थो 6, 7, 8 वारो जो टाइम आहे, 9 वारो, त सॼी ट्रैफिक नर्सरी खां वठी वेंदे एयरपोर्ट ताईं जेका आहे उहा ॿिली पेर पई थी रिड़े पई। ऐं गाॾियूं हर रोज़ तव्हां जीअं ॿुधायो त 900 गाॾियूं नयूं अचनि पियूं, रजिस्टर्ड थियनि पियूं, त पोइ ही किथे कीअं थींदो इहो? बिल्कुलु तव्हांजी ऑब्ज़र्वेशन सही आहे त इहो प्रॉब्लम आहे, छाजे करे जो हिते रोडनि जी कैपेसिटी उहा ई साॻी आहे, गाॾियूं वधनि पियूं। हाणे इन जे अलावा वरी को ऑल्टरनेट जेको आहे सो को निज़ाम हुजे जंहिंमें मेट्रो बस सर्विस आहे या कोई मथे जीअं दुबई में आहे या को ऑल्टरनेट असां हिंदुस्तान में आहे, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते आहे। त छाजे करे जो रोड त साॻिया आहिनि जेके मेन रोड आहिनि ऐं उते ज़ाहिर आहे पूरे शहर जी ऐं गाॾियूं वधनि पियूं ऐं प्लस जेको आहे सो किन जॻहियुनि ते असां वटि पार्किंग जूं जॻहियूं बि कोन्हे, पार्किंग प्लाज़ास बि कोन्हे, त उन जे करे उहे गाॾियूं सदर में पार्किंग प्लाज़ा जेका सिटी गवर्नमेंट ठाराई त उहो भूतनि जो बंगलो लॻो। हिते जॾहिं पार्किंग प्लेसिस ठहनि थियूं त उहे बि अहिड़ियूं आहिनि जंहिंजो को बि कमु ऐं फ़ाइदो कारकर्दगी का बि कान्हे का। बिल्कुलु वेंदे जहांगीर पार्क वारो तव्हां इलाइक़ो ॾिसंदव, सदर में सॼी ट्रैफिक जैम थी थिए पर होॾे पार्किंग में केरु पार्क नथो करणु वञे। उहो एक्चुअली हुनजी जेका लोकेशन आहे शायदि उहा सही कोन्हे, इन करे कोई नथो वञे। हाणे जहांगीर पार्क में बि ठाहिनि था ऐं ॿी जेका PC जे भरिसां पार्किंग आहे अंडरग्राउंड, उहा बि कामयाबु वञे पई, पर उहे अनसफिशिएंट आहिनि। ॿी ॻाल्हि इहा आहे त ॾिसो न, ॿाहिरिनि मुल्कनि में त जेसिताईं तव्हांखे पार्किंग जी जॻह न आहे ओसिताईं तव्हांखे गाॾी कोन वठी था सघो, पर हिते इहो आहे त हर माण्हू गाॾी वठी सघे थो, पार्किंग जी जॻह आई कोन्हे, त उन जे करे असांजी ट्रैफिक लाइ वॾो मसइलो थो थिए। रोड सर्विस रोड सां आया आहियो जी, हिन सर्विस रोड सां यको हुन तारिक रोड ताईं जेको वरी पुल ताईं ऑफिसूं ठहियल आहिनि, इहो सिंगल रोड आहे। अॼु मोकल हई तंहिंजे करे तव्हांजी गाॾी आसानी सां अची वई, न त ॿिन्ही पासनि खां हीउ रोड जैम हूंदो आहे, कलाकनि जा कलाक हिते लॻी वेंदा आहिनि। त इहे जेके ऑफिस ठाहिनि था, छा उन्हनि खे इहा प्लानिंग जेका नाहे असां वटि, दूर अंदेशी पॉलिसी नाहे, जंहिंजे नतीजे में असां ॾींहों ॾींहुं मसइलनि में उलझूं पिया। दुनिया सहूलियत ऐं सुख ॾांहुं वधे पई, असां ॾींहों ॾींहुं हिन सुख जे नाले ते जेको तकलीफ़ुनि अज़ाबनि में वञूं था पिया, त अहिड़े क़िस्म जी हिकमत अमली ॿिया खाता ठाहिनि या न ठाहिनि। पर तव्हां वटि अहिड़ी क़िस्म जी का तजवीज़ आहे त कराची प्रैक्टिकली तव्हांजे अंडर में आहे, त कराचीअ में जेका भरमार आहे, जेको लोड आहे रोडनि जे मथां, लिंक रोड ॾिसो, सिग्नल तव्हां ॾिसो, हर पासे खां गाॾियूं आहिनि, हर पासे खां आलूदगी आहे, हर पासे खां हारून आहिनि ऐं हर पासे खां हक़ तक जेका भॼ भॼ आहे उहो नफ़्सा नफ़्सी वारी जेॾी तेज़ शहर आहे ओतिरी तेज़ी आहे, उन में ओवरटेक कंदे कंदे ॿिए केतिरा एक्सीडेंट थी पवंदा आहिनि, हादसा थी पवंदा आहिनि पिया। त इन नफ़्सा नफ़्सी वारी इन कैफ़ियत खे, जेका रोडनि जी कैफ़ियत बि आहे, माण्हुनि जी कैफ़ियत आहे, गाॾियुनि जी आहे, त आख़िर इन मां कीअं जान कीअं छॾाइजी? सही ॻाल्हि इहा आहे त बिल्कुलु एक्चुअली इहो आहे त तवजो ॾियणु घुरिजे, गवर्नमेंट खे तवजो ॾियणु घुरिजे। उन में जेके बि इदारा आहिनि, ॻाल्हि इहा आहे त जीअं इंक्रोचमेंट आहे, हाणे इंक्रोचमेंट जेका मेन प्रॉब्लम कराची में आहे, इलीगल इंक्रोचमेंट जेका आहे रोडनि ते, उहा जीअं तव्हां चयो आहे इहा ख़तमु थियणु घुरिजे। उहा त ख़तमु थी, IG साहब चयो त SHO जी पोस्ट ख़तमु करे छॾियो त इंक्रोचमेंट बि ख़तमु थी वेंदी ऐं ॿिया मसइला बि ख़तमु थी वेंदा। पुलिस मुलविस आहे हिन में?
बिल्कुलु अगरि पुलिस मुलविस आहे त उनखे बि जेको आहे सो टैकल करणु घुरिजे, पर इंक्रोचमेंट जेसि ताईं ख़तमु न थींदी, हिकिड़ो त रोडनि ते इंक्रोचमेंट आहे, उते छा आहे त दुकान वारा मुख़्तलिफ़ शयूं अॻियां रखनि था या इंक्रोच कनि था, त इन जे करे ट्रैफ़िक जैम बि थिए थी, ट्रैफ़िक जो प्रॉब्लम आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे त पार्किंग प्लाज़ास ठाहिनि ऐं इलीगल पार्किंग्स ख़तमु थियणु घुरिजनि, इलीगल जेके आहिनि। ऐं उनखां अलावा जेको आहे सो इन्फोर्समेंट पोइ थी सघे थी। हाणे ॻाल्हि इहा आहे त इन्हनि ते जेसि ताईं अमल न थींदो ओसि ताईं हालात ठीकु न थींदा। ऑल्टरनेट तव्हांखे रोड रस्ता खपनि, ऑल्टरनेट तव्हांखे निज़ाम बि खपे हिन जहिड़े शहर में, त बेसिकली हिनखे तवजो ॾियण जी ज़रूरत आहे। ऐं सभई महकमा जेके बि इन सां कंसर्न आहिनि उहे सभई जॾहिं पंहिंजो पंहिंजो सही फ़र्ज़ु अदा कंदा, सिर्फ़ु ट्रैफ़िक पुलिस त सिर्फ़ु ट्रैफ़िक रेगुलेट करे थी, पर हाणे जेका इंक्रोचमेंट आहे उहा त ट्रैफ़िक वारा कोन ख़तमु करे सघंदा, उहा त उनजी कैपेसिटी बि कोन्हे। प्लस जेको आहे जेके बिल्डिंग्स ठहनि थियूं, हाणे उन्हनि क़ानूननि उन्हनि खे जेतिरियूं बि गाॾियूं आहिनि उन्हनि जी पार्किंग ॾियणु घुरिजे, पर हिते इहो हूंदो आहे त उहो बग़ैर उन्हनि जे पार्किंग स्पेस जे बि गाॾियूं वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं ठहियूं थियूं वञनि, या पहिरें शुरू में उहो रखनि था नक्शे खे अप्रूव करण में, बाद में उन में बि दुकानूं ठाहे था छॾीनि ऐं उहे गाॾियूं उन्हनि जूं वरी ॿाहिरि थियूं पियनि। त इन जे करे पोइ जेको आहे जीअं तव्हां पाण ई ज़िक्र कयो त ऑफ़िसूं ठहियूं पियूं आहिनि पर उनजी पार्किंग जी जॻह कोन्हे ऐं उहे रोड ते पार्किंग कनि था। हाणे जॾहिं रोड ते पार्किंग कनि था त ज़ाहिर आहे ट्रैफ़िक जैम बि थिए थो, आम माण्हू खे तकलीफ़ बि थिए थी। त इहे जिन बि महकमनि जो जेको जेको फ़र्ज़ु आहे उहो पूरो कनि, जंहिंमें हिकिड़ो त का बि बिल्डिंग उन में जेसि ताईं पार्किंग न हुजे उनखे अलाउ न कनि कंस्ट्रक्शन में, जेसि ताईं उन में पार्किंग जी जॻह न हुजे। हर बिल्डिंग में पार्किंग जी जॻह हुअणु घुरिजे, जेतिरियूं बि गाॾियूं आहिनि, ताकी उहे रोड ते पार्क न थियनि। बिकॉज़ अगरि असां इहो न कंदासीं त ज़ाहिर आहे रोड ते कैपेसिटी कोन्हे, गाॾियूं वधंदियूं त रोड ब्लॉक कंदियूं। उनखां अलावा इलीगल जेके इंक्रोचमेंट आहे उहा असां ख़तमु KMC ख़तमु कराए। उनखां पोइ त जीअं रोड खुला हुजनि, रस्ते में ऐं पोइ रोड में गाॾियूं क्रॉस थी सघनि, ट्रैफ़िक जैम न थिए। ऐं गॾोगॾु असांखे इन्फोर्समेंट करणी पवंदी, सिग्नल्स वधाइणा पवंदा। हींअर टोटल कराची में 180 सिग्नल आहिनि, उन में कुझु डिफेंस जा आहिनि, कुझु KMC जा आहिनि, ऐं उहे बि ख़राबु हूंदा आहिनि, उहे बि ख़राबु हूंदा आहिनि, त उन्हनि खे ठीकु करायूं। ऐं उनखां ॿी बदकिस्मती इहा आहे, 21 करोड़ जॾहिं सिंध हुकूमत तव्हांखे ॾींदी त उनखां पोइ ठीकु थींदा शायदि। जी बिल्कुलु, अगरि असांखे इहे त मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई त हीअ त जेको उहो फंड आहे जेको आवाम खां असां वठूं था ऐं गवर्नमेंट खे ॾियूं था, उन में असांजो शेयर आहे। हीअ कुझु माना आवाम खां फाइन तौरु वठूं था, ॾंड तौरु वठूं था, ऐं उन ॾंड में असांजो हिसो आहे, उहो बि असांजो 21 करोड़ आहे। उन में असां इहो सिग्नल्स बि लॻाए सघूं था, काफ़ी शयूं असां इम्प्रूवमेंट करे सघूं था। त इहा जेसि ताईं तवजो न थींदी, अहमियत ट्रैफ़िक खे जेतिरी मिलणु घुरिजे उहा न पई मिले। जेसि ताईं उहा असां अहमियत न ॾींदासीं ओसि ताईं ट्रैफ़िक जो निज़ाम ठीकु बि कोन्ह थींदो ऐं इम्प्रूवमेंट घटि रहंदी। त कोशिशि असांजी इहा ई आहे त असां सभिनी खे ॿुधायूं था त हिन जी जेका जेतिरी अहमियत आहे उहा हुनखे मिलणु घुरिजे, ऐं हिन त जीअं जेको आहे सो ट्रैफ़िक जो निज़ाम बहितरु थिए। ऑल्टरनेट जेके आहे सो हिन जो जीअं सर्कुलर मॉस ट्रांज़िट हुजे या सर्कुलर रेलवे जो जीअं स्कीम आहे उहा अचे, त जीअं जेको आहे सो माण्हुनि खे सहूलियत थिए ऐं असांखे आसानी थींदी पोइ ट्रैफ़िक में निज़ाम हलाइण जी। ॿी ॻाल्हि मां तव्हांखे अहम ॿुधाइण इहो थो चाहियां थो त तव्हां ॾिसो त असां वटि इवन कराची में ट्रैफ़िक हलाइण जे लाइ असां वटि जेके ट्रैफ़िक रेगुलेट कनि था उहे सिर्फ़ु 2000 माण्हू आहिनि। 2 शिफ्टनि में असां 1000 माण्हू हिकिड़ी शिफ्ट में असांजा हूंदा आहिनि, ॿियो 1000 ॿी शिफ्ट में हूंदो आहे। 2 शिफ्टनि में असां केतिरा कलाक ड्यूटी वठंदा आहिनि? 24 कलाक 12 कलाक। त उन में असां तक़रीबन जेको आहे सो 2 शिफ्टनि में टोटल, जॾहिं त एॾो वॾो शहर आहे उते 2000 माण्हू ट्रैफ़िक रेगुलेट बि कनि था, ट्रैफ़िक इन्फोर्समेंट बि कनि था, चालान बि कनि था। त इहो हिकिड़े क़िस्म जो वॾो कमु आहे जेको हिकिड़ो 1000 माण्हू हिकिड़े वक़्त में करे थो इन वॾे शहर में। आउं सम्झां थो इहो तमामु अच्छा। उनखां अलावा हिते असां वटि बदकिस्मती सां अगरि हिकिड़ा त प्रॉब्लम आहिनि जेके पंहिंजी जॻह ते आहिनि बुनियादी, पर असांजा माण्हू बि असांजे लाइ प्रॉब्लम था कनि। उहो ईअं त मेजॉरिटी जेको रीज़न जेको आहे उहो इहो आहे ट्रैफ़िक जैम जो। त जॾहिं बि माण्हुनि खे डेली मूंखे रिपोर्ट मिलंदी आहे कराची में, त जॾहिं बि माण्हू खे किथे अगरि किथे बिजली न आहे, किथे पाणी न आहे, या किथे त रेली जो मसइलो आहे, त फ़ौरन माण्हू रोड ते अची था वञनि, रोड ब्लॉक था कनि।
प्रोटेस्ट करण लाइ हिरी पिया आहिनि, हिरी पिया आहिनि, हालांकि सभु हिते ट्रांसपोर्टर अची थो वञे, रिक्शा वारो अची थो वञे, पंध वारो माण्हू अची रोड ब्लॉक थो करे। एग्जैक्टली, तो रोड ब्लॉक था कनि, बजाय उनजे को हाइड पार्क हुजे, का अहिड़ी जगह हुजे जिते इहे प्रोटेस्ट करण वारा माण्हू वञनि, या उन त जेके ॿिया मसइला थियनि था उहे बि अल्टीमेटली ट्रैफिक ते अची असरअंदाज़ थियनि था, उनजे करे रोड ब्लॉक थो थी वञे। हिकिड़ो कराची जहिड़ो शहर आहे, उते अगरि रोड ब्लॉक अगरि 5 मिंट बि थी वियो त उन ते गाॾियुनि जी लाइन लॻी थी वञे, त उहो वॾो मसइलो डाइवर्जन थिए थो, किथे डेवलपमेंट वर्क थिए पियो, उनजे करे बि रोड ब्लॉक थियनि था ऐं ट्रैफिक जैम थो थिए। ऐं ही प्रोटेस्ट जेके थियनि था उनजे करे बि किथे वरी पुलिस रेड करे थी त उते बि ट्रैफिक जैम थो थिए, डाइवर्जन्स थियनि था। माण्हुनि में इहा फज़ीलत बि कान्हे त जेकॾहिं मुख्य शाहरा आहे न, जेकॾहिं कंहिं गाॾी पास वञे त उहो गाॾी पंहिंजी झले ॿई झेड़े में लॻी वेंदा ऐं पुठियां किलोमीटरनि ताईं गाॾी जेका आहे ट्रैफिक जाम थी। इहा इख़लाक़ियात जेका आहे इहो मुहज़िबपणो जेको आहे, तव्हां पंहिंजियूं ज़िम्मेवारियूं ऐं ज़रूरतूं ॿुधायूं, पर थोरो माण्हुनि जूं ज़िम्मेवारियूं ॿुधायो त हिन अवाम खे जेके रोडनि ते ई अचनि था उन्हनि जूं ज़िम्मेवारियूं, छाकाणि प्रोग्राम जो वक़्तु बि पूरो पियो थिए, त थोरियूं ज़िम्मेवारियुनि वारो अहसासु हिननि माण्हुनि में ॾियारिजे। साईं, मेन ॻाल्हि आहे माण्हुनि जी। तव्हांखे आउं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, चाहे केतिरी बि ट्रैफिक पुलिस हुजे या छा बि सिस्टम हुजे, जेसि ताईं माण्हू असां ते हिकु पेज ते न हूंदा, माण्हू असां सां ताउन न कंदा, ओसि ताईं असां कामयाबु कोन थींदासीं। इन करे माण्हुनि जूं ज़िम्मेवारियूं इहो आहिनि त माण्हू जेको आहे, जेको बि रूल्स रेगुलेशन ऐं कानून आहे उन ते अमल कनि, पेशेंस हुजे, तकड़ि न कनि, ऐं जेको आहे सो जेको ॿिए लाइ पसंदि कंदा पंहिंजे लाइ बि त उहो पसंदि कनि, ऐं ट्रैफिक रूल्स रेगुलेशन ते सख़्ती सां अमल कनि। ऐं उनखां जॾहिं माण्हू असां सां ताउन कंदा, माण्हू कानून ते अमल कंदा, त उनखां पोइ ई जेको अगरि माण्हू अमल कंदा त पोइ ई जेको आहे सो सिलसिलो ठीकु थींदो। उन में असां ज़बरदस्ती फाइन करे या ॾंड विझी केतिरो माण्हुनि खे ठीकु कंदासीं, पर माण्हुनि खे ख़ुदि जेको आहे सो इन जो अहसासु हुअणु घुरिजे, उहा अवेयरनेस ॾींदासीं। प्लस आउं इहो चवंदुसि त अगरि माण्हुनि खे कंहिं क़िस्म जी का शिकायत आहे ट्रैफिक पुलिस जे हवाले सां, त असांजो हिकिड़ो टोल फ्री नंबर आहे जिते को पैसो कोन थो लॻे, 1915 1915 ते कंहिं बि नंबर तां कॉल करे ऑपरेटर खे का बि शिकायत ट्रैफिक जे हवाले सां करे सघनि था ऐं कंप्लेन नंबर वठी सघनि था। इहो तव्हांजे तवसु सां माण्हुनि खे ॿुधाइणु चाहियां थो त का बि शिकायत आहे त उहो शिकायत उते नोट कराईंदा, उहा असां वटि ईंदी, असां हुनजी इंक्वायरी कंदासीं ऐं हुनजो अज़ालो बि कंदासीं। ऐं मां तव्हां हाणे हीअ बि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइणु चाहियां थो त हाणे त सऊदी अरब जे ग्रैंड मुफ्ती बि इहो त सिग्नल तोड़ण खे बि, यानी उन जो मतिलबु ट्रैफिक जेका वायलेशन करे थो उहो हिकिड़ो गुनाह कबीर आहे। छाजे करे जो उन सां इंसान हिकिड़ो को अगरि को मरी वञे थो माना या क़तलु थिए थो त पूरी इंसानियत जो क़तलु थो थिए। अगरि तव्हां हिकिड़ो इंसानु बचायो था ट्रैफिक जे हवाले सां या कहिड़े बि हवाले सां, त पूरी इंसानियत खे बचायो था। त इन जो मतिलबु आहे त उन हवाले सां हुननि चयो त इहो हाणे हिकिड़ो गुनाह कबीर आहे। त हाणे अगरि जेके माण्हू अगरि हूअं नथा सम्झनि त कम अज़ कम पंहिंजे रिलीजन या मज़हबी पॉइंट ऑफ व्यू सां अक़ीदत जे हिसाब अमल कनि ऐं कानून ट्रैफिक जे रूल्स रेगुलेशन ते अमल कनि। अगरि ट्रैफिक जे रूल्स रेगुलेशन ते अमल कंदा त हू पंहिंजी ज़िंदगी बि हुनजी महफ़ूज़ हूंदी ऐं ॿियनि माण्हुनि जी ज़िंदगी बि महफ़ूज़ हूंदी। महिरबानी थिए साहिबु, वॾी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां एडिशनल आई जी सिंध जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त जेकॾहिं तव्हां वटि कानून जो डर ऐं ॾहका न आहे त ख़ुदा जो ख़ौफ़ घटि में घटि ज़हन में रखो त तव्हां जेका बि ड्राइविंग कयो था, जॾहिं रोड ते आहियो त तव्हांजी ज़िंदगी ख़ुदि ख़तरे में आहे ऐं ॿियनि जी ज़िंदगी असां बि खेॾण खां थोरी परहेज़ कयो। ऐं ज़िम्मेवारी जे अहसास जी ॻाल्हि थी आहे त हर खातो ऐं हर खाते जो सरबराह ऐं उहो खातो पंहिंजी ज़िम्मेवारी महसूसु करे ऐं अवाम जूं जेके ज़िम्मेवारियूं ऐं फ़र्ज़ आहिनि ऐं उहो बि जेकॾहिं पूरी ईमानदारी सां निभाइण जी कोशिशि करे त काफ़ी जेके खलल ऐं खलफ़शार सोसाइटी जे अंदरि आहिनि त उहे घटिजी सघनि था। अॼु असांजो प्रोग्राम पुॼाणे ते पहुतो, ॾींदा इजाज़त, अला भाई।